सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। आमतौर असां पंहिंजे मन खे कोसीदा रहंदा आहियूं, पंहिंजे मन जे लाइ कुझु जो कुझु ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं। आमतौर असांखे भिटकाइण जो तरीक़ो सम्झंदा आहियूं, पर हक़ीक़त में मन कुदरत जे तरफ़ां हिकिड़ी असांखे देन आहे जेको हमेशा ॿ ॻाल्हियूं कंदो आहे। हिकु त चङाई ऐं मंदाई खे साम्हूं खोले करे रखंदो आहे। असांखे उन वक़्तु पंहिंजो आईनो साम्हूं ॾेई छॾींदो आहे कुझु बि करण खां अॻु में। ऐं ॿी ॻाल्हि, उन जहिड़ो वफ़ादार साथी ॿियो को आहे ई न, जेको अहिड़ो साथी आहे जेको पंहिंजी चङाई ऐं मंदाई ॾिसंदो ई कोन्हे, पंहिंजी इज़त ऐं रुसवाई जो ख़्याल ई कोन्हे कंदो। हू सभु कुझु असांजे लाइ करण जे लाइ तैयार थी वेंदो आहे। बेशक उनखे इज़त मिले या रुसवाई मिले, चङाई मिले या मंदाई मिले, कोई उनके बेहतर समझे या गलत समझे, लेकिन वो पंहिंजो साथ निभाईंदो आहे। ऐं वो अहिड़ो साथी आहे, पोइ असांजी मर्ज़ी आहे जेकॾहिं उनखे पंहिंजो साथी सम्झंदासीं, उन जहिड़ो को बहितर कोन्हे। जेकॾहिं असां उनखे नौकर सम्झंदासीं त पोइ मालिक असां आहियूं, उनजो कोई वास्तो कोन्हे। असां जेको बि उनखे सम्झो, छाकाणि त मन हर उहो कमु कंदो आहे जेको असां चाहियूं। जीअं असां मोबाइल खणूं, असां कंहिं बि सोशल मीडिया ते हलिया वञूं, यूट्यूब ते वञूं, फेसबुक ते वञूं, कंहिं बि चीज़ ते हलिया वञूं, पोइ उनजो वास्तो पंहिंजो कुझु बि कोन्हे। जेका हिंट असां ॾींदासीं, उहे असां हिकु चीज़ घुरंदासीं, उहो 100 चीज़ूं साम्हूं खोले करे साम्हूं रखी छॾींदा। हाणे उहो असांजे मथो आहे, असां चङो खोलियूं या मंदो खोलियूं, हिंट असां कहिड़ी था ॾियूं। असां पुञ जी ॾियूं था या पाप जी ॾियूं था, असां बहितरी ॾियूं था ख़राब जी ॾियूं था, असां कुझु करणु चङो सिखणु चाहियूं था या कुझु ग़लति कुझु करणु चाहियूं था। उनमें सोशल मीडिया जो को वास्तो आहे न। जेको ई असां चाहियूं हू असांखे उहे सभु साइट्स खोले करे ॾेई छॾींदो, ऐं एतिरा रस्ता खोले करे ॾींदो कि असांखे पाण खे ई पतो न पवंदो, उनखां वधीक ॾेई छॾींदो साम्हूं ई साम्हूं। साॻे नमूने सॼो मन आहे। असां जेका हिंट उनखे पंहिंजे दिमाग़ में ॾियूं, उहो सभु कुझु ओड़ा रस्ता खोले ॾेई छॾींदो। चङी सोच रखूं, चङा वीचार, उनजा तरीक़ा, उथी वेठी अंदाज़, सभु एतिरा खोले करे ॾेई छॾींदो जो असां ख़्यालनि ख़्यालनि जी दुनिया में आसमान जा सैर करणु लॻंदासीं, ॼण सभु कुझु असां कयूं था। असां कुझु ग़लति सोचूं, उनखे ग़लति हिंट ॾियूं, उहो एतिरा ख़्याल ॾींदो, एतिरा वीचार ॾींदो, एतिरा रस्ता ॻोल्हे करे ॾींदो, लिक छिप पहुचण तोड़ तरीक़ा, ग़लति करण जा नमूना, एतिरा करे असांखे साम्हूं ॾेई छॾींदो जे असांजो पंहिंजो मथो ॾरंदो त मां इस्तेमालु कहिड़ो कयां।
यानी जहिड़ी असां हुनखे हिंट ॾियूं हू असांजो अहिड़ो बहितरीन साथी आहे, सभु कुझु असांजे लाइ करण जे लाइ तयारु थी वेंदो आहे। लेकिन हिकिड़ी चीज असांखे इंसाननि खे यादि रखणु खपे, असां जेके बि इंसान आहियूं, असां जॾहिं बि कुझु चवंदा आहियूं, असां चवंदा आहियूं मुंहिंजे मन ईअं चयो, असां चवंदा आहियूं मुंहिंजी अखि, मुंहिंजो हथु, मुंहिंजो नक, मुंहिंजो मुंहुं, मुंहिंजा पेर, मुंहिंजो पेट, मुंहिंजा कन, जिस्म जा जेतिरा बि अंग आहिनि उहे सभु मुंहिंजा आहिनि। इहा चीज असांखे यादि रखणु खपे। जंहिं ॾींहुं इहा ॻाल्हि असांखे सम्झ में अची वई, इहो सभु कुझु मुंहिंजो आहे, पोइ असांखे यादि रखणु खपे जेकॾहिं मुंहिंजो आहे त मां जो मालिक आहे, उहे मुंहिंजा नौकर नी, जीअं मां चाहियां तीअं हू कंदा।